इंसानो अलकईसो अल्लाह जे रसूल खां कंहिं माण्हू सवाल पुछा कयो, ॻाल्हि सम्झजो बाबा। ॾिसो न, हिकिड़ो माण्हू सवाल पुछा थो करे कंहिं ॾाहे खां, वरी ॿियो हुनखे जवाबु ॾिनो, गौर सां माण्हू ॿुधंदो आहे त यार छा आहे। हुज़ूर खां सहाबी सवाल थो पुछा करे, इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का उनजो मर्तबो मक़ाम इहो आहे। सत आसमाननि खां पोइ सिदरतुल मुंतहा खां पोइ सरीक़ुल अक़लाम, पोइ अर्श ख़ुदावंदी, पोइ असांखे दिलबर नबी जेको रब ॾिनो आहे, न उन मक़ाम ते को पहुतो आहे, न ई क़यामत जी सुबुह ताईं पहुचंदो। अहिड़ो ख़ासि नबी असांखे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे साहबी हुज़ूर खां सवाल थो करे, छा थो सवाल करे, अल्लाह जा रसूल अकुलमंद माण्हू केरु आहे? साहबी सवाल थो पुछा करे, अकुलमंद माण्हू तव्हां असां खां कोई माण्हू पुछा करे अकुलमंद माण्हू केरु आहे त छा जवाबु ॾींदासीं? जंहिंजो सुठो कारोबार हुजे, जंहिं वटि भली ज़मीन हुजे, जंहिं वटि भलो बंगलो हुजे, जंहिं वटि पैसा हुजनि, नौकर हुजनि, चाकर हुजनि, हाकार हुजे दुनिया में, इहो अकुलमंद इंसान आहे। पर हुज़ूर हिनखे अकुलमंद ॻाल्हायो त सही, अल्लाह जे रसूल हुनखे अकुलमंद न। पाण फरमायूं अलकय्यिस मन दान नफ्सहु आमिल लिमा बादल मौत वल आजिज़ मन इत्तबा नफ्सहु हवाहा अतमन्ना अल्लाह। अल्लाह जे रसूल फरमायो अकुलमंद माण्हू उहो आहे मन दान नफ्सहु आमिल लिमा बादल मौत, जेको मरण खां बाद वारी ज़िंदगी जे लाइ पंहिंजा अमल करे, पंहिंजे नफ्स जी ताबेदारी न करे, मरण खां बाद में जेके अमल उनखे कमु अचण वारा आहिनि उन्हनि अमलनि जी तयारी करे। तव्हां असां अमलनि जी तयारी कयूं था, ऐं जेको अॼोके दौर में वरी ख़ासि करे आख़िरत ॾे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ॾे हलंदो, असां उनखे बेवकूफ़ कोठींदा आहियूं त हे त वीचारो चरियो आहे, हिनखे दुनिया जी का बि ख़बर न आहे, मुंहिंजा भाउ ईअं न आहे। तॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो साहबी फरमाए थो, हज़रत समरा बिन जुंदुब रज़ी अल्लाह ताला अल्लाह जे रसूल जो साहबी आहे, फरमाईंदा सुबुह जी निमाज़ खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल मुबारक हूंदो, नबी साईं वेहंदा हुआ, पोइ अल्लाह जे रसूल फजर जी निमाज़ पढ़ी दुआ घुरी पाण फरमाईंदा बाबा तव्हां मां कंहिं में कोई साहबी अहिड़ो आहे जंहिं ख्वाब ॾिठो आहे? पोइ को माण्हू ख्वाब ॾिसंदो ॿुधाईंदो। हिकु दफ़ा अल्लाह जे रसूल ईअं ऐलान फरमायो, बाबा कंहिं कोई ख्वाब ॾिठो आहे? साहबा इकराम फरमायो न या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां न ॾिठो आहे। पाण फरमाईंदा मां हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे। ॿी ॻाल्हि, नबीअ जो ख्वाब वहीअ जे अंदरि हूंदो आहे, न माना ईअं सम्झो नबीअ जो ख्वाब वही आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? नबीअ जो ख्वाब छा आहे? जीअं हे क़ुर वही आहे न, हिन जे माना तव्हां असांजो ईमान यकीन ॿुधणु ऐं सम्झणु, इन जो इनकार करणु कुफ़र आहे, ईअं नबीअ जो ख्वाब बि वही आहे। हुज़ूर फरमाए थो मां ख्वाब ॾिठो, मोरे फ़रिश्ता आया जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो मूंखे पाण सां गॾु वठी विया। अल्लाह जे रसूल अचो आलम बरज़ख, आलम बरज़ख सम्झो था छा आहे? क़बर, आलम बरज़ख माना क़बर मोचड़नि जी जाइ। अल्लाह साईं सभिनी मुस्लमाननि जी हिफ़ाज़त फरमाए, अज़ाब जी जाइ अल्लाह जो कसम आहे। कोई न ॿुधंदी, तव्हां हिते जेल में पवंदे न ॿाहिरि अची बीहंदई, मेड़ करे वेंदे, उते कोई बि न हूंदी। हालत इहा हूंदी आहे 3 कलाक खां पोइ ज़ाल चवंदी आहे जेका हर हमेशह तुंहिंजे हुकुम जे मथां लभई, खणोसि मथां धप न करे। वरी हिकिड़ा ॿिया माइट चवंदा बर्फ़ हेठां रखोसि मथां बदबू न करे। तुंहिंजो हाल इहो आहे, तूं ईअं दुनिया जे कढ ईअं मस्तु लॻो पियो आहे, दुनिया खे हर शइ सम्झंदो। त बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़रिश्ता आया मूंखे वठी विया। मां ॾिठुमि त हिकिड़ो हमरावा हेठि वेठो आहे, हिकिड़ो फ़रिश्तो हुनखे कैंची आहे हथ में, हीअं जो कटेसि थो त हिन जॻह खां वठी करे पोइ हिते क्यारी ते हिनखे कटिंदो वञे, वरी हीअ जॻह हिन जी दुरुस्ती थिए, वरी जो कटे थो हितां खां वठी पोइ हिते क्यारी ते साॻियो मामिलो। अल्लाह जे रसूल फ़रिश्ते खे चयो ॾे हाल अहिवाल, हीउ छा मसइलो आहे? कीअं अल्लाह जे रसूल जी उम्मत जो माण्हू आहे, क़यामत ताईं असां इहो अज़ाब जारी ऐं सारी रहंदो। अज़ाब आख़िरत जो त जुदा आहे, अबा आख़िरत जो अज़ाब त छा आहे उहो अलॻि आहे। हे आलम बरज़ख जो मामिलो आहे, क़बर जे अंदरि हिन सां जेको असरु आहे। अल्लाह जे रसूल फरमाइनि साईं इहो अज़ाब छाजे करे आहे? से साईं दुनिया में माण्हू हे ॻाल्हि कंदो, माण्हू हिन जी ॻाल्हि खे सच सम्झी करे अॻिते फैलाईंदा, माना कूड़ ॻाल्हाईंदो। छा ॻाल्हाईंदो? ॾाढा हंधि ॻाल्हायो, ईअं न थोरो तेज़ ॻाल्हायो। छा ॻाल्हाईंदो? पोइ असांजे तव्हां हर हमेशह सच ॻाल्हाईंदा आहियो, ॾाढा हंधि ॻाल्हायो। हिकु ख़ुदा इब्लीस जे मथां लानत विधी आहे नी क़ुर में, व इन अलैका लानती इला यौमिद्दीन, इब्लीस जे मथां क़यामत जे सुबुह ताईं ख़ुदा जी लानत आहे। बराबरि बाबा क़ुर सचो आहे नी, जेको चए थो क़ुर सचो आहे पंहिंजा 2 हथ त मथे कयो, क़ुर सचो आहे न। अल्लाह साईं इब्लीस जे मथां लानत विधी आहे। लानत जी माना आहे ख़ुदा जी रहमत खां परते, अल्लाह जी रहमत खां धिकारियल, ख़ुदा ईअं सम्झो अल्लाह जी कांवड़ जे हेठां हिकु इब्लीस जे मथां, ॿियो क़ुर जा ॿिए माण्हू जे मथां बि लानत विधी आहे। लानतुल्लाहि अलल काज़िबीन, कूड़ ॻाल्हाइण वारे जे मथां बि अल्लाह जी छा ॾाढा ॻाल्हायो।
पोइ फ़ोन ते कूड़ केरु ॻाल्हाईंदो आहे, फ़ोन ते कूड़ केरु ॻाल्हाईंदो आहे, उता कुंदे कूड़ केरु ॻाल्हाईंदो आहे, वेठो घर ॾियां ॿुधाएसि त मां सखर आहियां, फ़ोन जे मथां अड़े अलाह जा बाना कॾहिं सोचियो बि अथई तुंहिंजे इन अमल सां ख़ुदा तोखे शैतान सां गॾु वञी करे बीहारे थो। मुसलमान हुजे ऐं कूड़ ॻाल्हाए, मुसलमान हुजे ऐं ग़लति ॻाल्हि करे, सवाल ई पैदा न आहे। जंहिंजे दिलि जे अंदरि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो हुजे उहो कूड़ क़तन न ॻाल्हाईंदो, मरंदे मरी वेंदो पर कूड़ न ॻाल्हाईंदो। वाइदो कयो चओ अॼु खां वठी इनशाअल्लाह सचो ॻाल्हाईंदासीं। पोइ ॿाहिरि निकिरंदा माण्हू पोइ हिक में यार मुला ॾिसो क़ुर जे ॾाढो असांखे वाइदो वरितो, बाबा हाणे असां छा कयूं? बाबा वाइदो दिलि जे इरादे वारो आहे, पर भला कूड़ ॻाल्हाइण सुठी ॻाल्हि आहे छा? तव्हां ॿुधायो, जंहिंमें अलाह बि नाराज़ थिए, अलाह जो रसूल बि नाराज़ थिए, क़बर जे अंदरि अज़ाब बि थिए, आख़िरत जे अंदरि अज़ाब बि थिए, इन खां भलो इहो आहे त सचो ॻाल्हायूं न। भले कंहिंखे कावड़ लॻे त भली लॻे, भली तकलीफ़ अचे त भली अचे, पर उहो ख़ुदा राज़ी रहे, हर हमेशह सचो ॻाल्हायो। छो त उलाइकल लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वशुहदाए वस्सालिहीन। अल्लाह ताला पहिरियों मर्तबे मक़ाम अंबिया जो रखियो आहे, नबीअ जो रखियो आहे, ॿिए नंबर ते मक़ाम ख़ुदा सचार जो रखियो आहे। अॼु तो सदाकत वारी ज़िंदगी गुज़ारी आहे, इनशाअल्लाह क़यामत जे ॾियारे ख़ुदा तोखे अबू बकर सिद्दीक़ जे टोले में उथारींदो। इहा घटि ॻाल्हि आहे जेको सोणे अबू बकर जे टोले में उथे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वरी मां अॻिते वियुमि, हिकिड़ो ॿियो अमराव आहे, उहो हेठि सुतो पियो आहे, हिकिड़ो फ़रिश्तो खणी करे हेॾो पथर हुनजे हीअं मथे जे मथां जो हणे थो त हुनजो मेजालो सॼो ज़रा ज़रा थींदो, चट थो थिए, पथर हलाए केतिरो परते वञे थो, वरी उहो पथर खणी थो अचे, वरी हुनजो मथो इहो पाण फरमाईं त क़यामत जे सुबुह ताईं फ़रिश्ते चयो हिन सां इहो ई अज़ाब। हिनखे भला हीअ अज़ाब छाजे करे आहे? चइसि अव्हां जी उम्मत जो बेअमल वाइज़ी न आहे, ॿियनि खे त नसीहत करे पियो पर पाण हुनजे मथां अमल ॾाढा ॻाल्हाए, ॿियनि खे त सुठी ॻाल्हियूं ॿुधाए पियो, ॿियनि खे चइबो सच ॻाल्हाए वरी पाण कूड़ ॻाल्हाए पियो, ॿियनि खे चइबो त अलाह खां रुजो वरी पाण ख़ुदा खां न पियो रुजे। इहो हिन जो असरु आहे। क़यामत जे सुबुह ताईं इन सां इहो असरु हो, माना इल्मु त पढ़ई पर हुनजे मथां अमल हो, बेअमली वारी ज़िंदगी गुज़ारे। अलाह जे रसूल जो ख़ौफ़ न हुयो। फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॻिते जॾहिं मां वियुमि त हिकिड़ी रत जो खूह आहे वॾो, किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो त उहो रत जो खूह ईअं जीअं पाणी तव्हां असां हांडी जे अंदरि विझी करे टचकाईंदा आहियूं न, उहो रत जो खूह ईअं टचके पियो। उन में काफ़ी माण्हू हुया जेके अंदरि पियल हुया, पोइ ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कनि पिया, ॿाहिरि अचूं ॿाहिरि निकिरूं, पोइ फ़रिश्ता हिकिड़ा हुनजे चारो तरफ़ बीठा आहिनि, जीअं ॿाहिरि निकिरण जी कोशिशि न, हुन अहिड़ो मिटी जो ढेलो आहे, वरी हुनखे लॻाईंदा वरी किरी थो वञे। अलाह जे रसूल फरमायो फ़रिश्ते खे, हे केरु आहे? चइसि अव्हां जी उम्मत जो आहे। चए हिन जो अमल छा आहे? चए व्याज खोर आहे। ॾाढा ॻाल्हि केरु आहे? सूद खोर ऐं व्याज खोर। अॼु व्याज एॾो आम अथव, ख़ुदा जो कसम आहे। हे असां वारा जेके दोस्त कारोबारी जेके आहिनि न, जेके ओधर ते मोटर साइकिलियूं वग़ैरह ॾियनि था, किस्तुनि जो कारोबार, हूअं ओधर ते मोटर साइकिल या किस्त वग़ैरह जो कारोबार मुनासिब जेकॾहिं जाए ओधर ते जेकॾहिं आहे त हुनजो शरीयत में सबूत आहे, पर हीअ छा कंदा आहिनि, जे टाइम ते पैसा न मिलंदा आहिनि पोइ वरी माना कमु चालू कंदा आहिनि। हल बाबा हाणे असां 2 महीना असांखे लेट ॾिनी त असांखे 1000 मथे इहो सॼो कमु वरी हिन जो सूद जे अंदरि दाख़िल थियो। ईअं बाज़ार गरम लॻी पई आहे, वाणियनि खां व्याज विसरी वियो, मुसलमाननि खे व्याज यादि आहे। पोइ था चओ त ज़िलज़िला छो था अचनि, आसमान था बारिश, अड़े अलाह जा बाना आसमान था रुगो बारिश थी वसे, तुंहिंजा अमल पत्थर वसाइण जे बराबरि आहिनि। नंढे में नंढो गुनाह व्याज जो पंहिंजी सॻी माउ सां 70 मरतबा ज़िना करण जे बराबरि आहे। मुसलमानो तव्हां त व्याज घर घर जे अंदरि पहुचाए छॾिया, को घर मुसलमान जो न आहे जेको व्याज खां ख़ाली हुजे। अफ़सोस आहे मुसलमाननि जे मथां, इहो नंढे में नंढो गुनाह आहे जेको रब ऐं रब जे रसूल सां झेड़े करण जे लाइ तयारु आहे। किन उलमा त ईअं बि लिखियो आहे, व्याजी जे घर न वञो, न हुनजी मानी खाओ, न हुनजो पाणी इस्तेमालु कयो, न हुन सां ताल्लुक़ क़ाइमु कयो, कदुरु ताल्लुक़ कयो हिन ज़ालिम खां। अॼु मुसलमान जो घरो घर व्याज खां शामिल आहे। घर घर जे अंदरि व्याज जा तराना हलंदा। दुनिया खे पंहिंजे घर बणाइण वारो हिकु ॾियारो तव्हांखे हीअ दुनिया छॾणी पवंदी। जो जॾहिं मलकुल मौत फ़रिश्तो तव्हांजे आॾो आयो न, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त हाणे छा आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां जॾहिं अॻिते वियुमि, हिकिड़ी कोठी आहे, उहा मथां जीअं तनूर जो वात सोड़ो हूंदो आहे, हेठां वेकड़ हूंदो आहे, उन में मर्द ऐं औरतूं, पर उन मर्द ऐं औरतुनि जी दाहूं ऐं कूकूं मां न, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा मां पाण मुहम्मद ॿुधियूं आहिनि। तव्हां असांजो ईमान आहे न हुज़ूर, हीअ ज़मीन मथे वञे, आसमान हेठि वञे, दुनिया जो निज़ाम दरम बरम थी वञे, महबूब मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान मुबारक मां जेके अल्फाज़ निकिता, ख़ुदा जो कसम आहे उहो सच आहिनि।
पाण फरमायो उन तनूर वांगुरु मथां सोड़ो हेठां वेकड़ो मर्द ऐं औरत उन जे अंदर बाहि जे अंदर सड़ंदियूं ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कंदियूं वरी किरी ऐं इन मां इंतिहाई ख़तरनाक बदबू पई अचे। मां फ़रिश्ते खां पुछा कि ॾे हाल अहवाल हिननि खे इहो अज़ाब हे केरु आहिनि? चई अव्हां जी उम्मत जा माण्हू आहिनि। चई हिननि खे इहो अज़ाब छाजे करे आहे? चई ज़िना कंदड़ मर्द ऐं औरतूं आहिनि। चओ अलाह असांखे बचाए। छा घर घर ज़िना सां भरियो पियो आहे। क़ुर मुंहिंजे आॾो पियो अलाह जो कसम। ओ मुसलमानो कॾहिं तव्हांजी तारीख़ हुई ख़ुदा जो कसम आहे कॾहिं तव्हांजूं औरतूं जॾहिं निकिरंदियूं यहूदो नसारा उहो रस्तो तब्दील करे वेंदा हुआ। तव्हांजे औरतुनि जी पाक दामनी खे ॿुधी करे दुनिया वारा हसरतूं करण लॻंदा जेकॾहिं मज़हब आहे त इस्लाम आहे। अॼु तव्हांखे छा थियो आहे? घर घर ज़िना जे अंदरि नफ़्सा नफ़्सी वारे मामले जे अंदरि भरियल आहे। कहिड़ी जाइ आहे जेका बचियल आहे? हर जगह हर इलाइक़े में हर जगह ते वञ त ज़िना जा आलात आम लॻा पिया आहिनि। बाबा ज़िना जी शुरूआत बेपर्दगी सां थींदी आहे। ज़िना जी शुरूआत काथां थींदी आहे? मूंखे लॻे थो तव्हां कावड़ जी ॿिए जुमे ते न ईंदो। भली न अचो मुंहिंजा अदब मां हक़ ॿुधाईंदुमि। ज़िना जी शुरूआत काथां थींदी आहे? बेपर्दगी खां थींदी आहे न। अॼु काथे आहे पर्दो मुसलमाननि जे अंदरि? काॾे वियो तव्हां असांजो पर्दो? हा जॾहिं तो में पर्दो हुयो जॾहिं तो में गैरत हुई त पोइ तॾहिं तुंहिंजा जेके मासूम बचड़ा पैदा थींदा हुआ न पोइ उहे जवां मर्द ऐं मुजाहिद थींदा हुआ। अॼु तो मां इहा हर शइ हली वई आहे। दुनिया जी मोहबत तुंहिंजे दिलि जे अंदरि घर करे यादि रखी दुनिया छॾे करे जॾहिं क़बर में पहुचंदे तॾहिं तोखे ख़बर पवंदी त क़ुर ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान छा चयो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जी सुबुह ताईं जेसिताईं क़यामत क़ाइम क़यामत जो अज़ाब त अञा जुदा आहे। जहन्नम जी बाहि जो मसइलो त अञा जुदा आहे। हिकु रिवायत जे अंदरि अचे थो जहन्नमी जॾहिं जहन्नम में पाणी घुरंदो न छा घुरंदो बाबा? उन जो लॻंदुसि वीचारो चवंदो मूंखे पाणी ॾियो। पोइ जेको पाणी प्याले जे अंदरि आंदो वेंदो न उहो पाणी एॾो तपायल हूंदो जॾहिं हुनजे चहिरे जे साम्हूं खणी ईंदा उनजे चहिरे जो सॼो गोश्त उन गिलास जे अंदरि किरी पवंदो। दसे फ़रिश्तनि खे चवंदे हुनखे पीआरियो अलाह अलाह जे रसूल जे नाफ़रमान खे ख़ुदा रा बेली ख़ुदा रा पंहिंजी ज़िंदगी जे मथां रहम कयो। अलाह जो कसम आहे पंहिंजे क़बर जी कोई कंहिंजो न अथव। ख़ुदा जो कसम आहे कोई बि कंहिंजो न आहे। न माल कमु अचण वारी शइ अथव न औलाद कमु अचण वारी शइ अथव। ख़ाली तनहा अकेला वञी क़बर जे अंदरि पवंदो। हे तुंहिंजा पुट न ईंदा रोज़ तुंहिंजी क़बर जे मथां कुलो ॾियण जे लाइ न ईंदई। सालनि जा साल गुज़री वेंदई। माल जा मालिक आहिनि इहे। जाइ उन्हनि खे मिली गाॾी उन्हनि खे मिली बंगला उन्हनि खे मिलिया। इहे सभु शयूं अलाह खां दुआ आहे।